अस्सलाम वालेकुम। उन सभिनी शागिर्दनि ऐं वालदेन खे हिकु दफ़ो ॿीहर आगाह करणु चाहियां थो। काफ़ी ॾींहंनि खां खोड़ सारा नौजवान या वालदेन मूंसां कॉन्टेक्ट में आहिनि ऐं उहे पुछनि पिया साईं असांजे ॿारनि जी मैट्रिक जी रिज़ल्ट आई कान्हे का त असां फस्ट ईयर में दाख़िला कीअं वठूं। सीकेप जे हवाले सां मूं उन्हनि खे पंहिंजा वीडियोज़ बि शेयर कया ऐं उन्हनि खे बार बार इहो ॿुधायो बि आहे त जेको बि ॿारु 9 क्लास मां पास करे मैट्रिक में वियो ऐं मैट्रिक जो इम्तिहान ॾेई चुको आहे ऐं हुन वटि सिर्फ़ु पंहिंजी स्लिप आहे, इम्तिहानी स्लिप आहे, त उन जी बुनियाद ते ऐं 9 क्लास जी जेकी मार्कशीट आहे उन जी बुनियाद ते हू 11 क्लास में अप्लाई करे सघे थो ऐं 9 जी जेकी मार्कशीट आहे उन जे ई बुनियाद ते इहो सॼो प्रोसेस तय करिणो आहे। त काफ़ी सारा शागिर्द आहिनि जेके बार बार पुछनि पिया त मूं मुनासिबु सम्झो त हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि सभिनी शागिर्दनि खे ॿुधाइणु चाहियां पियो त 9 क्लास जी बाबा जेकी मार्कशीट आहे तव्हां उहा खणंदो ऐं 10 क्लास जी जेकी एग्ज़ामिनेशन स्लिप आहे उन जे बुनियाद ते उन सां गॾु जेकी 5 जी डेटा आहे तव्हां 5 कॾहिं पास कयो या 8 कॾहिं पास कयो, हिकिड़ा सिंपल जेको आहे सो सिंपल डेटा आहे जेका अव्हांखे शेयर करणी आहे सीकेप जे ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म में। त वरी बि हिकु दफ़ो जेको शागिर्द इन शइ खे प्रॉपर तरीक़े सां नथो सम्झे, अॼु काफ़ी सारा शागिर्द आया, उन्हनि मां चंद शागिर्दनि जा असां हेल्प डेस्क ते वेही करे जेको आहे फॉर्म भरियासीं सही ऐं प्लस में ॿियनि खे बि ॿुधायोसीं त हीउ केतिरो न आसान आहे सीकेप जो फॉर्म भरणु। त आउं हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाइणु चाहियां थो त मैट्रिक जो क़तई तौरु इंतज़ारु न कयो ऐं हीअ जेकी दाख़िला जो प्रोसेस आहे असांजे ऑलरेडी जेका इंफॉर्मेशन डेस्क ते जेको शेयर थियल आहे त 23 तारीख़ उनजी लास्ट डेट आहे। त महिरबानी कयो 9 जे बुनियाद ते, 9 जी मार्कशीट जे बुनियाद ते ऐं मैट्रिक जी एग्ज़ामिनेशन जे बुनियाद ते अवां दाख़िला वठंदो ऐं उहा दाख़िला असां कंफर्म करे असीं जेको आहे सो जल्दी शेयर कंदासीं पंहिंजे वेब ते। त महिरबानी कयो जेके बि शागिर्द ऐं वालदेन हिन वीडियो ज़रिए मुंहिंजो पैगाम ॿुधी रहिया आहिनि त महिरबानी कयो मैट्रिक जे इम्तिहान जी जेकी रिज़ल्ट आहे उन जो क़तई तौरु जेको आहे सो वेट न कयो, उन खां अॻु में ई अव्हांखे फॉर्म भरणा आहिनि ऐं 1 अगस्त खां अव्हांजा फस्ट ईयर जा क्लासिस ऐं प्लस में इंटर जा क्लासिस जंहिंजी दाख़िला असां शुरू करे छॾी आहे उहे हलंदा। त ताउन कयो अव्हांजी आसानी जे लाइ हिकु दफ़ो वरी अव्हां सां हीउ वीडियो शेयर पिया कयूं। पाकिस्तान ज़िंदाबाद।